धन्यवाद धन्यवाद महिरबानी। अलाए घणनि सालनि खां पोइ मां सिंधी नाटक ॾिठो आहे ऐं ॾे मथां पर कंहिंजे हथां हिकदमि बेस्ट तरीक़ो हो ॾिसण जो। मां तव्हांखे प्रेज़ेंट थी कयां सिंधी नाटक जो डायरेक्टर, एक्टर, राइटर, म्यूज़िक डायरेक्टर, ॿियो छा छा सेट डिज़ाइन, लेखक, एवरीथिंग। हाणे मूंखे हिननि खां ॿ टे सुवाल पुछणा आहिनि। छो सिंधी नाटक? सिंधी नाटक इन करे जो सिंधी रंगमंच जी हिकु ख़ासि निशानी आहे। जीअं लोक कथा थींदी आहे, जीअं लोक नृत्य थींदो आहे, पंहिंजे पंहिंजे कम्युनिटी जा फोक जेके म्यूज़िक, सिंधी नाटक जेको एक्चुअली सिंधी ॿोलीअ खे, सिंधियत खे वधाइण जे लाइ सिंधी रंगमंच ते सिंधी लाइव कलाकारनि खे तव्हां जॾहिं एक्टिंग कंदे ॾिसंदा आहियो त जेको जज़्बो हूंदो आहे न ऑडियंस जो, दर्शकनि जो, उहो तमामु बहितरीनु थींदो आहे। ऐं नाटक ॾिसण जो जेको एक्चुअली तव्हां ॾिसंदो न वॾियुनि वॾियुनि फिल्मुनि में बि रंगकर्मी जेके हूंदा आहिनि न, नाटक जा कलाकार जेके स्टेज ते लाइव एक्टिंग करे था अचनि, उहे माहिर थी वेंदा आहिनि। त असांजी VTV में बि हाणे माहिरियत जी जेका आहे उहा तइदादु वधंदो थो वञे। हे जॾहिं हिते एक्टिंग करे था सघनि लाइव हज़ारे माण्हुनि जे साम्हूं, त सम्झो जिते सवे कट्स हुजनि ऐं एक्शन खां पोइ वरी रीटेक हुजे त उते त जाम सवलो थो थी वञे। रंगमंच ते छा थींदो आहे मैडम की हिकु दफ़ो जॾहिं तव्हां एंट्री कई, मुंहिंजो सम्झो माधूमल जो सम्झो 15 मिंट जो किरदारु आहे, हिकु दफ़ो अगरि हुन स्टेज जे अंदरि एंट्री कई, हुनजा ढढर ढिला थी वेंदा, पर उहो वापसि नथो वञी सघे। आयो आहे त माना करिणो आहे। कैमरा ते कीअं थींदो आहे की रीटेक नथो करे सघे त कट कयो वरी रीटेक कयो, पर नाटक अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे की जॾहिं कलाकार बि परफेक्ट थो थिए, कलाकारनि जी जेका ऑडियंस आहे उहा बि तमामु सुठी थी थिए। सर कैपेसिटी घणी हुई? 850 कैपेसिटी हुई, एक्स्ट्रा चेयर्स विझणियूं पियूं, लॻभॻि बीठे वेठे 1000 माण्हुनि अॼु नाटक। तव्हां कीअं जमा कया आहिनि एतिरा माण्हू? तव्हांजी जेकी जदोजहद आहे उहो कीअं रही आहे मूंखे ॿुधायो प्लीज़, ऑडियंस खे ॿुधायो। मां तव्हांखे ॿुधायां, पहिरीं त जेका जाम पापड़ बि वेलिया आहिनि, पर 30 सालनि जी जेका इहा जदोजहद आहे, जेका इहो संघर्ष आहे, उन असांखे सुठो नतीजो ॾिनो आहे। पब्लिक हाणे असांजे VTV कलाकारनि जे साम्हूं, मां अॼु पंहिंजे WhatsApp ग्रुप में हिननि सभिनी कलाकारनि जे लाइ लिखियो, सारे शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं। VTV कलाकारनि जहिड़ो कोई बि कान्हे जिन 30 सालनि खां संघर्ष कयो आहे। ऐं संघर्ष कंदे कंदे तव्हां सोचो था कंहिं धंधे में, कंहिं कमकार में जॾहिं धीरे धीरे एक्सपीरियंस ईंदो वेंदो आहे त कीअं कलाकार, असांजो त वरी मंच ईअं अथव, हर संडे वर्कशॉप हलंदो आहे, नवां कलाकार तयारु थींदा आहिनि, फैक्ट्री आहे। जेके झूना कलाकार थी वेंदा आहिनि उहे वरी ॿियनि ग्रुपनि सां मिली करे बि प्रोग्राम्स कंदा आहिनि, आज़ादु छॾे ॾींदा आहियूं, वरी नवनि कलाकारनि खे खणी ईंदा आहियूं। अॼु ताईं सिंधी यूथ ग्रुप 30 सालनि खां यूथ ग्रुप हुई, अॼु बि यूथ ग्रुप आहे। ऐं नतीजो ॾिसो, 1000 ऑडियंस जे बावजूदि टियों चौथों ॾींहुं खां असां हाउसफुल अनाउंस करे छॾियो। 500 हीअ छोकिरी बार बार चए, सर अञा ताईं मूंखे फ़ोन था अचनि, सर अञा ताईं भारती वाधवानी चए, सर लेडीज़ विंग चवनि था पासूं न हलाई अथव, पासूं जेका तव्हां चओ था न कशमकश, पासुनि जी आदत पइजी वई आहे। ऐं मां हिन दफ़े सर्वाइवल कयो, माधू चेटवानी खे चयुमि, साहिबु तव्हांखे ॿाहिरि माण्हू रोकींदव पकड़े पकड़े, तव्हां ॿाहिरि बीजो ई न, अंदरि हलिया अचो, ताकी तव्हां पासूं ई न घुरनि माण्हू। चार्जिस घणी तव्हां रखियो? सर 100 ऐं 200 रुपया हिन जा नाटक जा, 100 ऐं 200 रुपया, 100 जी कैटेगरीअ में जेके पुठियां रोज़ ऐं 200 जी, ऐं सभु हाउसफुल। माना अॼु असांखे एतिरी बेहद ख़ुशी थी आहे की इन चार्जिस वारे मतिलबु पैसा भरे करे माण्हुनि ॾिठो आहे। ॾाढो मुश्किल कलाकार जो सर्वाइवल आहे सर। न पर इहो तव्हां चेंज था कयो न, उहो ॾाढो सुठो था कयो। पासुनि जी आदत ग़लति आहे। जाम रिलेशन्स ख़राब थींदा आहिनि, जाम दफ़ा माण्हू चवंदा आहिनि, मूंखे चवंदा पैसे जो लालची आहे, हे त हाणे घमंडी थी वियो आहे। 4 लेडीज़ आहियूं ॿाहिरि, असांजी हिकु लेडीज़ वॉलंटियर खे हुननि चयसि चैन जे बदिरां 8 अलाउ कर, हुननि चयसि न भाई डिसिप्लिन आहे, चओ था सिंधियत पोइ अलाउ नथा कयो माण्हुनि खे, डिसिप्लिन था रखो त माना ईअं बि ॿुधणो पवंदो आहे असांखे। सर असांजे यूट्यूब चैनल लाइ तव्हां छा था मैसेज ॾियणु चाहियो? यूट्यूब जे लाइ मैसेज इहो आहे की पंहिंजी सिंधी ॿोली सिंधियत खे वधाइण जे लाइ ही तरीक़ा, ही ज़रिया कारगर आहे। सिंधी नाटक, सिंधी फिल्मूं, भावना जी फेस्टिवल करे रही आहे, लंडन में फेस्टिवल कयो अथई, ॿियनि देशनि में करे रही आहे। ऐं हिकु यूथ जेका आहे उहा सिंधियत लाइ पाण पतोड़े थी। भावना जी खे लख भेरा दाद ॾिजनि, तॾहिं बि थोरा आहिनि। ऐं असां यूथ कलाकार हमेशह तव्हां सां गॾु आहियूं। यूट्यूब ते तव्हां जहिड़नि कलाकारनि जे लाइ मैसेज आहे, तव्हां जहिड़ी जनरेशन जे लाइ मैसेज आहे की सिंधियत जो झंडो ईअं ई बुलंद रहे। जय सिंधी, जय सिंधु नगर, जय झूलेलाल। जेके बि तव्हां नाटक ॾिसो, फिल्मूं ॾिसो, प्रोग्राम ॾिसो, पर टिकट ख़रीद कजो, फुकट में न, टिकट ख़रीद करे। थैंक यू सर, थैंक यू फॉर योर